गाय हराम। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम एडो कमाल वारो एडो बरकतुन वारो कलमो आहे। ये कलमा तैयब एडो शान वारो आहे जो यो पाक कलमो को काफर पढ़े तो मुसलमान थी वने। सुभान अल्लाह। हालत कुफर में आहे, बेईमान आहे, जंहिंजी निरड़ ते जहन्नम पक्की लिखियल आहे। यो कलमो पढ़े तो जन्नती बणजी वने। निभागो यो कलमो शरीफ पढ़े तो सभागो थी वने। जहन्नमी के यो कलमो जन्नती बनाए छड़े। समझो था यो एडो शान वारो कलमो आहे। को मानू न कलमे शरीफ जो विर्द करे तो रिज़्क जो तंगियों खत्म थी वनन। अल्लाह ताला इज्जत ए अजमत अता फरमाए। इन कलमे जे सदके अल्लाह ताला बेशुमार नेमत बानन के अता फरमाई। हजरत सैयदना अबू ज़र ग़िफ़ारी रज़ियल्लाहु ताला अन्हु तो फरमाए तो मूसा करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम की खिदमत में अर्ज के या रसूल अल्लाह मुखे का वसीयत फरमायो, नसीहत फरमायो, वसीयत फरमायो। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जदे तू को बुरो अमल करी, को खराब कम करी तो उन जे पोया नेकी कंदो कर। को गुनाह थी वने, को बुरो कम थी वने तो उन जे पोया नेकी कयो। साईं फरमाए जे करे जो नेकी उन बुराई के खत्म करे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। जदे का खता थी वने, को गुनाह थी वने तो फौरन उन का बाद में को नेक अमल कंदा कयो। ताइब थियो, इस्तिगफार पढ़ो, साईं मुजा को नेकी जो कम कयो। उन नेक अमल करण जे करे तवा जो जो गुनाह हुयो सो गुनाह अल्लाह ताला मेटे छॾींदो। सुभान अल्लाह। हजरत अबू ज़र ग़िफ़ारी अर्ज़ कियो तो मूं अर्ज़ कियो या रसूल अल्लाह अमिनल हसनात ला इलाहा इल्लल्लाह। या रसूल अल्लाह चा ला इलाहा इल्लल्लाह नेकिन में जाए। तवा जो फरमायो था त नेकी कयो गुनाह का बाद में जो नेकी गुनाहन के मेटे छॾींदी आ तो छा यो ला इलाहा इल्लल्लाह गुनाहन के मेटे तो छा या नेकी आहे? काल ये अफजलुल हसनात। मुझे दिल पर नबी फरमायो तो हाओ या तो सबका अफजल तरीन नेकी ला इलाहा इल्लल्लाह। सुभान अल्लाह। सबका वाले शान वाली सबका अफजल का नेकी आए तो वो आए जो कुछ ला इलाहा इल्लल्लाह। साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया अफजलुल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह। सबका अफजल जिक्र अल्लाह जो है ला इलाहा इल्लल्लाह पढ़ना। अल्लाह जो जिक्र करे सुबह बल्कि कल साईं ने फरमायो तो लिसानी जिक्र कंदा कयो। हर वो मानो जंहिंजी ज़बान अल्लाह जे जिक्र में हाली रहे। ज़बानी लिसानी जिक्र जो बेहतरीन तरीक़ो आहे ला इलाहा इल्लल्लाह। कई मानू पढ़े ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। यो एड़ो कलमो आहे जो तवा के अल्लाह जे करीब करे छड़ींदो। साईं फरमाया अफजलुल ज़िक्र ला इलाहा इल्लल्लाह व अफजलुद दुआ अल्हम्दुलिल्लाह। सबका अफजल जिक्र ला इलाहा इल्लल्लाह है ए सबका अफजल दुआ अल्हम्दुलिल्लाह पढ़ना है। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ए साईं ने फरमायो त इन्नी ला अअलमु कलिमतन ला यक़ूलुहा अहदुन इंद मौतिही इल्ला कानत नूरन लिसहीफतिही। मुझे दिल पर नबी फरमायो तो मां मोहम्मद करीम एकड़ो कलमो जाना थो। को मानू पंहिंजे मौत जे वक्त में वो कलमो पढ़े तो उन जो आमाल नामो नूर बणजी वेंदो आहे। उन जा हर गुनाह मिटजे। मरण जे वक्त में वो कलमो नसीब थी वञे त उन जो सहीफ़ो उन जो आमाल नामो नूर बणजी वञे। व इन जसदहु व रूहहु ल यजदान लहा रूहन इंदल मौत। मदीने वाले साईं फरमायो उन जो जिस्म उन जो रूह राहत वारो बणजी वेंदो। अर्ज़ कयो रसूल अल्लाह वो कहिड़ो कलमो आहे? साईं फरमायो ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह। मरण जे वक्त में यो कलमो नसीब थी वने। सुभान अल्लाह। इफ्तारी जे टाइम की दुआ है अल्लाह ताला शाल कलमे से खात्मो फरमाए। मरण जे वक्त में जे इंसान के दिल पर नबी तो फरमाए यो कलमो नसीब थी वने
ला इलाहा इल्लल्लाह पढ़ण नसीब थी वञे त हिकिड़ो त हुनजे आमाल नामे मां गुनाह मिटजी वेंदा, आमाल नामो नूर जो बणिजी वेंदो, गॾोगॾु हुनजो जसद हुनजो रूह राहत वारो बणी वेंदो। लहा रौहन इंदल मौत, मौत जे वक़्त में वो राहत वारो बणिजी वेंदो। सकरात जी सख्ती, मौत जी तंगी, इज़राइल जी पकड़ सभिनी खां अल्लाह महफूज़ फरमाए छॾियो। हिकिड़ी सट सकरात जी जिस्म ते 70 तीरन तलवारुनि जा घाव पवन, उन खां वधीक अज़ियतनाक आहे उहे सकरात जूं सख़्तियूं। इहो कलमो शरीफ़ लाहे छॾींदो। मौत जे वक़्त में सा शइ यादि हूंदी आहे जंहिंजी इंसान खे पंहिंजी ज़िंदगी में आदत हुजे। जंहिं शइ जी आदत हूंदी न, जंहिंखे गारियूं ॾियण जी आदत आहे, मरण जे वक़्त में ज़ुबान ते गार जारी हूंदी। जे माण्हू खे आदत आहे नशे जी, उनखे मरण जे वक़्त में नशो यादि हूंदो, बुराई यादि हूंदी। साईं फरमाइनि पिया हिकिड़ो माण्हू मरे पियो, हुके जो हुयो, मवाली हुके जो मरे पियो, चई मूंखे हुको हाणे जो, हुको 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 कंदे मरी वियो। हाणे हुनजी दिलि हुके सां हुई त मरण जे वक़्त में हुको यादि हुयो। जे माण्हू जी दिलि हूंदी न कलमे ला इलाहा इल्लल्लाह, उथंदे वेंदे हलंदे चलंदे ज़बान ते हुजे ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मदीने वाले साईं फरमायो जेको माण्हू इहो कलमो रुगी 3 दफ़ा दिल सां पढ़े, अल्लाह ताला उन जा 4000 कबीरा गुनाह बख्शे माफ़ फरमाए। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, गुनाह कबीरा रुगी 3 दफ़ा पढ़ण सां। हाणे अंदाज़ो लगायो जे 3 दफ़ा इहो कलमो पढ़ूं त 4000 कबीरा गुनाह बख्शजी वञनि। जेकी इहो कलमो पढ़ंदा रहूं त उन में बरकत केॾी आहे। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। साईं ने फरमायो इन्नी लअलमु कलिमतन ला यक़ूलुहा अब्दुन इंद मौतिही इल्ला अशरक लहा लौनुहु व नफ़स अल्लाहु अन्हु कुर्बतहु। जेको माण्हू मरण जे वक़्त में इहो कलमो पढ़े, साईं फरमायो मां इहो कलमो ॼाणा थो ला इलाहा इल्लल्लाह वारो, जेको बानो मौत जे वक़्त उहो कलमो पढ़े त उन जे करे उनजो रंग चमकी पवंदो, उनजो चेहरो टहकी पवंदो ऐं अल्लाह ताला उनजी तकलीफ़ुनि खे, उनजे दर्दनि ऐं गमनि, परेशानियुनि, ॾुखनि ऐं सख़्तियुनि ऐं तंगियुनि खे हटाए छॾींदो। कलमो शरीफ़ तव्हांजा ॾुख लाहिण वारो आहे, गम लाहींदो, परेशानियूं लाहींदो, न सिर्फ़ ज़िंदगी में पर मरण जे वक़्त में मदद कंदो, मौत खां बाद जे मामलात खे आसान कंदो, हिसाब किताब जी सख़्तियुनि खां बचाईंदो। तव्हांजे लाइ जन्नत जो आला मक़ाम हिन कलमे जे ज़रिए। मुंहिंजा दोस्तो, उहो कलमो तव्हां पढ़ो, ला इलाहा इल्लल्लाह पंहिंजे विर्द में शामिल कयो। हज़रत अबू ज़र चयो त साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको ला इलाहा इल्लल्लाह पढ़े पोइ इन हालत में उनखे मौत अची वञे त उनखे जन्नत में दाख़िल कयो वेंदो। सुभान अल्लाह। मिशका शरीफ जी हदीस आहे, साईं फरमायो जेको ला इलाहा इल्लल्लाह पढ़े इन हालत में उनखे मौत अची वञे उहो जन्नत में दाख़िल कयो वेंदो। हज़रत अबू ज़र चयो त मूं हैरत में अची अर्ज़ कयो या रसूल अल्लाह, भली खणी ज़िना करे, भली खणी चोरी करे। साईं ने फरमाया भली ज़िना करे, भली चोरी करे। वरी पूछो या रसूल अल्लाह, भली ज़िना करे, भली चोरी करे? साईं फरमाया हाओ। 3 दफ़ा जो मूं हैरत में चयो, साईं फरमाया भली अबू ज़र जो नक मिट्टी हाणो थे, अल्लाह ताला जन्नत अता करे। सुभान अल्लाह। ये साईं जो हिकिड़ो तकिया कलाम हूंदो हुयो, जॾहिं को माण्हू बार बार को जुमिलो दोहराईंदो हुयो, नक मिट्टी हाणो थे, माना जॾहिं सजदे में वेंदो आहे त माण्हू जो नक मिट्टी हाणो थींदो आहे, सजदे में वञे। साईं जी तमसील ॾिसो, सुभान अल्लाह। इहो कलमो एॾो बरकत वारो आहे। ऐं मुंहिंजा क़िबला आलम फरमाईंदा आहिनि जेको माण्हू इहो कलमो शरीफ़ ला इलाहा इल्लल्लाह जो 70,000 दफ़ा पढ़े, अल्लाह ताला हुन जा अॻियां पोयां ज़ाहिर ॿुझा, नंढा वॾा, सगीरा कबीरा हर ही गुनाह बख्शे माफ़ फरमाए छॾींदो। इन कलमे जी कसरत करण सां माण्हू जे दिल में नूर पैदा थींदो आहे, इंसान जे दिल में अल्लाह ताला जी मोहब्बत पैदा थींदी आहे, आमाल जी मोहब्बत पैदा थींदी आहे।
समझो था अल्लाह ताला जो कुर्ब अल्लाह जो नूर नाज़िल थींदो आहे अल्लाह जो ज़िक्र जो भलो तरीक़ो आहे ला इलाहा इल्लल्लाह रमज़ान मुबारक जूं जेके घड़ियूं आहिनि इन में एहतमाम करे इन कलमे शरीफ जो विर्द घणो कयो समझो था पंहिंजे लाइ पढ़ो इन जो सवाब पंहिंजे औलाद पंहिंजे जेके वफ़ात करे विया उन्हनि जे लाइ साले सवाब कयो उन्हनि जे लाइ बख़्शिश ऐं छुटकारे जो सबबु बणिजी वेंदो साईं करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस मुबारक आहे महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको माण्हू इहो विर्द करे ला इलाहा इल्लल्लाह जो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह पढ़ंदो रहे अल्लाह ताला उन जा हणे गुनाह बख़्शे छॾींदो मलाइका अर्ज़ कंदा आहिनि मौला हिन जे अमाल नामे में हाणे हिकिड़ो गुनाह कोन बचियो आहे हाणे छा कयूं अल्लाह फरमाईंदो हाणे हिन जे घर वारनि जा गुनाह बख़्शो सुभान अल्लाह कलमो रोशन फकीर थो पढ़े गुनाह हिन जी ज़ाल जा बख़्शिजी विया सुभान अल्लाह ज़ाल जा पुट जा अबे जा अम्मा जा भाइर जा जेके घर भाती सभिनी जा गुनाह बख़्शिजी विया मलाइका अर्ज़ कंदा आहिनि मौला हिन एतिरो विर्द कयो आहे जो हिन जे खानदान जा हड़ गुनाहगार बख़्शिजी विया हाणे छा हुकुम आहे अल्लाह फरमाईंदो हाणे हिन जे पाड़े वारनि जा गुनाह बख़्शो हिन जे मोहल्ले वारनि जा गुनाह बख़्शो पोइ साईं मुंहिंजा हुन जे पाड़े वारनि जा गुनाह बख़्शबा तव्हांजो हिन हिकिड़े जे विर्द करण जे करे हिन जे पूरे मोहल्ले वारनि जा गुनाह बख़्शो साईं करीमन फरमायो को जॾहिं इहो कलमे पढ़ण वारो क़यामत जे ॾियारे उथंदो अकेलो पाण न पाण सां गॾु ॻोठनि जा ॻोठ बस्तियुनि जूं बस्तियूं बख़्शराए जन्नत में सुभान अल्लाह को इहो कलमो पढ़जे कि न पढ़जे हां इहो जेको वक़्तु मिले वांदकाई जो तस्बीह हुजे न हुजे ईअं ज़बान ते ला इलाहा इल्लल्लाह जो विर्द जारी हुजे 70,000 दफ़ा जेको कलमो इहो ॿुधायो मां इन जे पढ़ण जो तरीक़ो आहे 100 दफ़ा पढ़ो 100 खां बाद में आख़िर में चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वरी हिक खां शुरू कयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह 100 कलमा पूरा थियनि त चओ मुहम्मदुर रसूलुल्लाह इहो तरीक़ो समझो था इंशाअल्लाह इहो विर्द कयो कलमे शरीफ जो अल्लाह जे ज़िक्र जो तव्हां हिन महीने में शुरू कयो अॼु शुरू कयो रमज़ान जो महीनो बरकतुनि जो महीनो हिन में थोरी इबादत कयो हिन जो घणो अजुर ऐं फ़ाइदो मिलंदो घणो अजुर मिलंदो थोरी महिनत घणो अंजाम ऐं घणो फ़ाइदो अॼु विर्द शुरू कयो हिन कलमे शरीफ जो अॼु ई तव्हां हिन जो नफ़ो पंहिंजे अखियुनि सां ॾिसो अल्लाह ताला शाल अमल जी तौफ़ीक़ अता फ़रमाए रब शाल पंहिंजे ज़ाकिरनि में असांखे शुमार अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन अल्लाह आमीन